सुल्तानुल हिंद व सिंध बलोचिस्तान सब जो रूहानी बादशाह ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती अजमेरी रहमतुल्लाह अलैह उन्हनि जो उर्स मुबारक। वरी हिन रजब महीने जी 4 तारीख़ ते अरबा सलातीन ख्वाजा अब्दुल रहीम, ख्वाजा अब्दुल रशीद, ख्वाजा अब्दुल जलील, ख्वाजा अब्दुल करीम ये वॾा 4 बादशाह उहे हिकिड़ी इन्ही तारीख़ 4 रजब ते 4 ही अल्लाह खे प्यारा थी। मशरक मगरब जनूब शुमाल जा बादशाह ऐं वली 4 तारीख़। वरी जेका कल्लो की तारीख़ गुजरी वई 13 इन्ही तारीख़ ते मौला अली मुश्किल कुशा शेरे खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु जी पैदाइश आमद। ही वो रजब जो महीनो आ जंहिंमें अल्लाह से असां जे मथां ज़कात खे फर्ज़ फरमायो। ही वो महीनो आ जंहिंमें अल्लाह से असां जे मथां निमाज़ खे फर्ज़ फरमायो। वो आखिर में हिन महीने जो वड्डो जेको आहे सो मौज़ू सो आहे आमना जे लाल जो मेराज। साईं अवां खे तक़रीबन वाक़ियो ॿुधायो आहे ऐं सिर्फ़ 2 सबब ॿुधाईंदुसि छो त जेसिताईं तव्हां सबब इल्लत न सम्झंदो त मज़ो न ईंदो। त अल्लाह साईं मेराज करायो छो वो हर मौजू में थोरो थोरो चखंदासीं जेके मूं ॿुधाया छो मेराज करायो इन्ही जे लाइ अवां जी ख़िदमत में 2 ॻाल्हियूं अर्ज़ कंदुसि। मूंसां गॾिजी मदीने जे साईं जे हिन फरमान ते अमल कजो त ज़य्यनु मजालिसकुम बिस्सलाह मोमिनो मुस्लमानो जॾहिं अहिड़ा प्रोग्राम कयो त उन्हनि खे मुंहिंजी सलवात सां सींगारे वेझो। अचो त वॾा जवान नंढा सभु गॾिजी अहिड़ी सलात साईं करीमन ॾे मोकिलियूं जेका सलात साईं सैयद बुखारी जे उर्स जो सींगार बंदी पियो। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह या अय्युहन्नास ऐ इंसानो कद जाअकुम बुरहानुम मिर रब्बिकुम तहकीक आयो तव्हां वटि तव्हां जे रब वटां रब पारां बुरहान। हाणे बुरहान लफ़्ज़ अरबी उन जूं आलिमन सगोरन 2 मानाऊं बयान फरमायूं। हिकिड़ी माना आहे दलील, ॿी माना आहे मौजज़ो। जेकॾहिं माना कंदासीं मौजज़ो त अल्लाह पाक जे फरमान जो मक़सद ही बनबो। ॿिया जेके भी नबी आया वे सब मौजज़ा खणी आया। तकरीबन से दोस्त दी 11 मौजज़न खां मथे के नबी के मौजज़ा न मिले 11 तकरीबन। आमिना जो लाल मथे पाक जे जुल्फन खां पेरन जे नहन मुबारकन ताईं सॼो सारो अल्लाह से मौजज़ो बनाए। बाकी जेके रब ॾिना मौजज़ा वो गड़प खां परे। वरी रब इख्तियार ॾिनो त मुंहिंजा महबूब घर हुजे जंग हुजे जबल हुजे को बि अवां खां माण्हू कहिड़े बि क़िस्म जो मौजज़ो तलब करे इशारो करण अवां जो कम आहे। मौजज़ो ॾेखारण मां रब करीम जो कम आहे।
बेशुमार मौजज़ा। हाणे साईं करीम पाण बि मौजज़ो, केतिरा ई मौजज़ा, पर उन्हनि सभिनी मौजज़नि में ॿ मौजज़ा वॾा आहिनि। हिकिड़ो क़ुरान, ॿियो मेराज। क़ुरान शरीफ साईं जो मौजज़ो अॼु बि दुनिया में ज़िंदा, घर घर में, मस्जिद में, मदरसनि में वो मौजज़ो रखियो। बाक़ी मेराज, इन मेराज जी जरूरत छो पेश आई? अल्लाह से यो मेराज छाजे ला कराया, यो समझो। प्यारा मुसलमान भाईरो, अल्लाह ताला जी ज़ात पंहिंजे महबूब जे ला फरमायो, कद जाअकुम मिनल्लाहि नूर। अल्लाह से फरमाए तो अवां जी तरफ नूर मोकिलियो, जेका मुराद मदीने जो साईं। हिकड़ी सूरत थी नूर, ठीक है। वरी अल्लाह पाक अॻिते फरमायो, कुल इन्नमा अना बशरुम मिस्लुकुम। मुझा महबूबा मां ऐलान कयो त आऊं अवां जे मिसल बशर आहियां, इंसान। हिक तरफ नूर, ॿी तरफ बशर। के तरफ अल्लाह पाक फरमायो, यासीन वल कुरआनिल हकीम इन्नक लमिनल मुरसलीन। मुखे यासीन जो कसम, यानी तुझी सूह जो कसम, कुरान जो कसम, तू मुरसलन मजो। ऐं हिक जगह ते अल्लाह से फरमायो, मुझा महबूब तू वली है। हर चार गालियूं एहतमाल इहो पैदा थियो त जे मदीने जो साईं नबी आ त हिक त नाहे, 1.25 लख नबी आहिनि। यानी उहे ॿिया नबी सोचींदा त नबी आहे त असां जहिड़ो आहे, असां जहिड़ो आहे। जे वली आहे त ला तादाद मुस्तफा जी उम्मत जा वली आहिनि। उहे सम्झनि असां बि वली, मदीने जो साईं बि वली, ॻाल्हि बराबर आहे। साईं नूर आहे त सभु मलाइक नूर जा नूरी आहिनि। उहे सम्झनि हा असीं बि नूर, साईं बि नूर, ॻाल्हि बराबर। जे अल्लाह जो महबूब बशर आहे, इंसान आहे, त पोइ इंसान सम्झनि हा असां जहिड़ो आहे। के बदबख्त चई बि वेठा, लिखी बि वेठा त एतिरो फ़र्क़ु आहे वॾे भाउ नंढे जेतिरो, माज़अल्लाह। साईं बि खाईंदो हो, पीअंदो हो, शादियूं कई, ॿार जणी, असां बि उहे आहियूं। उन्हनि खे इहे ॻाल्हियूं त नज़र आयूं, पर मुंहिंजा प्यारा दोस्त, उन्हनि खे इहो नज़र कोन आयो त 1500 सहाबा किराम हा, पाणी कोन हो, थोरे पाणीअ में आमिना जे लाल 5 आङरियूं विझूं, उन मज़ा 5 आङरियुनि मज़ा दरिया वांगुरु वहण। जे तू अहिड़ो आहीं त करे ॾेखार। हाणे ये 4 ॻाल्हियूं अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो, जिब्रील अमीन मां इरादो कयो आहे पंहिंजे महबूब खे हिकिड़ो अहिड़ो मौजज़ो ॾियां, अहिड़ो सैर करायां जो इंसान ॾिसनि त चवण ते मजबूर थियनि त बशर आहे, पर असां जहिड़ो न आहे। मां वादीअ मक्का में तमामु मलाब, तमामु वलियनि खे घुराए पंहिंजो महबूब ॾेखारियां। वली सम्झनि त वली त आहे, पर असां जहिड़ो न आहे। मस्जिद अक्सा में 1.25 लख नबी घुराए मां उन्हनि खे पंहिंजो हबीब ॾेखारियां। जॾहिं वो मुंहिंजो महबूब ॾिसंदा, पाणी मञंदा त नबी आहे, पर असां जहिड़ो न आहे।
मां पंहिंजे महबूब करीम जे नूर खे आसमाननि मथां गुज़ारे मलाइकनि खे कतारूं करे सुफूं बदिराए बीहारे उन्हनि जे विचां पंहिंजे हबीब खे गुज़ारे उन्हनि मलाइकनि खे बि साबित कयां ऐं मलाइक चवण ते मजबूर थींदा त नूर आहे पर असां जहिड़ो नाहे सल्लल्लाहु रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह पाक पंहिंजे इरादे खे तकमील ताईं पहुचाइण जे लाइ जिब्राईल अमीन खे फरमायो जिब्राईल दुनिया जे तख्ते ते लही वञ सारी मखलूकात खे निंड कराए आ सिज खे जो पंहिंजी जाइ रहे चंड खे जो पंहिंजी जाइ रहे हवा खे मौकूफ करे आ सारो निज़ाम जाम कर उन खां बाद 1.25 लाख नबियनि खे मुंहिंजो पैगाम पहुचा त जल्दी जल्दी पंहिंजा ठिकाना पंहिंजूं जायूं छॾे मस्जिद अक्सा में कतार करे मुंहिंजे मुस्तफा जे इस्तक़बाल जे लाइ बीहनि आलम अरवाह खां जेके बि वली आहिनि उन्हनि खे दावत ॾेई वादी मक्का में जिब्राईल बिहार सभिनी मलाइकनि खे चओ अॼु रब अव्हां जी इबादत खां ख़ुशि कोन थींदो तस्बीह तहलील तकबीर ज़िक्र अज़कार सां रब एॾो ख़ुशि कोन थींदो अल्लाह पाक जो फरमाए मूंखे ख़ुशि करणो आहे त अॼु मुंहिंजे हबीब जे रस्ते खां ॿिन्ही पासे सुठूं बची पियो मुंहिंजो महबूब जे सलातो सलाम सां इस्तक़बाल कजो हूरानी जन्नत खे चओ अॼु सभई ॿार निकिरनि जन्नत जे ॿाहिरां उहे मोतियनि जा थाल भरे पंहिंजे हथनि में भी मुझे मुस्तफा जो इस्तक़बाल कन हेठ मथे इस्तक़बाल मुकम्मल करे आ यहाँ ज़मीं पर वहाँ फलक पर रची थी शादी मची थी धूमें यहाँ ज़मीं पर वहाँ फलक पर रची थी शादी मची थी धूमें उधर से अलवार हंसते आते इधर से नफ़हात उठ रहे थे। जिब्रील इंतजामात मुकम्मल किया मुकम्मल करे रब के अर्ज़ की मुझा मौला हाने हुकुम अल्लाह से फरमायो विंदर उथल में हब में जदे को माण्हू जो लीडर ईंदो आ उन जे इस्तक़बाल जे लाइ बैनर लगाईंदा आहिनि झंडा लगाईंदा आहिनि उन्हनि जे मथे लिखंदा आहिनि फिलाने खे असां विंदर अचण ते भली कार था चऊं ख़ुशि आमदेद था चऊं जिब्राईल तव्हां बि ईअं कयो बिहिश्त में वञी उतां खां कपिड़ो खणो नूर जो उन जा बैनर झंडा बनाए उन्हनि झंडनि ऐं बैनरनि ते उहे आयतूं लिख जेके मां क़ुरान में मिठे मुस्तफा जे शान में फरमायूं आहिनि। जिब्राईल अमीन नूर जो कपड़ो खयो उन मजा नूर जा बैनर बनाया पहिरियों बैनर लगाई मस्जिद अक्सा जे दर मस्जिद हराम जे दरवाजे ते जिता मुझे महबूब जो सफरे मेराज शुरू थियण वारो हो उते बैनर लगाई उन बैनर ते लिखियाई सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलम मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक्सा अल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस समीउल बसीर।
वादी मक्का में जिते सारा वली मौजूद हुआ उन जाए ते जिब्रील बेन लगायो ऐ लिखया लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअस फीहिम रसूला। क्यों बेन लगाई मस्जिद अक्सा दे दरवाजे ते उन जे मथा लिखया यासीन वल कुरआनिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन। तेरे आसमान जे दरवाजे ते बैनर लगाए उन जे मथा लिखाई वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। ये आसमान जे दरवाजे ते बैनर लगाई उन जे मथा लिखाई कद जाअकुम मिनल्लाह नूरु व किताबुम मुबीन। ये आसमान जे दरवाजे ते बैनर लगो उन जे मथा जिब्रील लिखो लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफुर रहीम। चौथे आसमान के दरवाजे ते बैनर लगो उन जे मथा जिब्रील लिखो या अय्युहन नबी इन्ना अरसलनाक शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा व दाइयन इलल्लाह बिइज़्निही व सिराजम मुनीरा। पंजे आसमान के दरवाजे ते बैनर लगो उन जे मथा जिब्रील अमीन लिखो या अय्युहन नास कद जाअकुम बुरहानुम मिर रब्बिकुम व अनज़लना इलैकुम नूरम मुबीना। छह आसमान जे दरवाजे ते बैनर लगो उन जे मथा जिब्रील लिखो व इन्नका लअला खुलुक़िल अज़ीम। अब बाकी घणा आसमान रहा हिकड़ो उन जे मथा अल्लाह लिखो वन नज्म इज़ा हवा। इनी जो तर्जुमो मेराज सां तो मुखे सितारे जो कसम सितारे जो जेको मथे बुलंद थींदो रहे ये हवा पढ़ंदासीं त माना थींदी बुलंद जे पढ़ंदासीं वन नज्म इज़ा हवी त पोइ माना थींदी मुस्तफा तुंहिंजो मेराज तां हेठि वञण वापसी जो कसम अचण जो कसम वन नज्म इज़ा हवा जी। प्यारा मुसलमान भाइरो अल्लाह सी फरमायो हाने बिहिश्त जे कुंगरन ते लिख आयात मुक़त्तआत किथे लिख अलिफ लाम मीम रा अलिफ लाम मीम साद काफ हा या ऐन साद ता सीन मीम ता सीन यासीन स्वाद काफ नून। जिब्रील से ही चाहे रब फरमा तू लिखंदो वञ मेहमान पानी अची पढ़दो। अर्रहमान अल्लमल कुरान जिब्रील जेके मुंह पढ़ायो आ मुझे मदरसे जो शागिर्दा मुझो शागिर्दा मुझो हबीबा मुझो रसूला मां सब कुछ उनके पढ़ाए छॾियो आ। बिहिश्त में ईंदो ये मुझा इशारा पाणी पढ़ी वठंदो। दोस्तों सब इंतजामात मुकम्मल थी विया बुराक अची वियो जन्नती पटको अची वियो जन्नती नालैन अची वई सुरहान खुशबू अची वई। सोने जिब्रील वादी मक्का में 70,000 मलाइका जिनके हथन में नूर जा दिया नूर जा चिराग हा। सोचो 27 रात हुई चांदो की हुई काम सोझरे जेला 70,000 मलाइक रोशन दिया खणी आया चईनी वदन मलाइकन सा 70,000 मलाइक हा।
वली सारा वादी मक्का में बीता सवारी उते बधी वही जिब्राइल मदीने जे मीर जी दरबार में आया जागाए सामान पेश करे अर्ज की मुझा सुना अज रब के अहां जे दिसण जो शौक जो आहे बियन नबी महराज वरतो हजरत मूसा अलैहिस्सलाम अल्लाह का दीदार घुरियो तो मुखे दीदार करा अल्लामा मोहम्मद इस्माइल हक्की रूल बयान में लिखा था रब जवाब नुस त ला ताकुल माल यतीम या मूसा मूसा यतीम जो माल न घुर अर्ज की से मां नबी थी यतीमन जा माल घुरा खावा बाकी बचंदो छा अल्लाह पाक फरमायो मूसा कलीमुल्लाह दुनिया जे यतीम जो जिक्र कोन पियो हले हिते इशारो आमिना जे लाल दुर्रे यतीम जे ला इशारो ते जेको दीदार घुरी पियो सो अमानता मदीने जे साईं जी न तेरी आंख देखे न चश्मे अंबिया देखे न तेरी आंख देखे न चश्मे अंबिया देखे मुझे देखे तो ऐ मूसा निगाहे मुस्तफा देखे आसमानों पर गए इदरीस ईसा शक नहीं आसमानों पर गए इदरीस ईसा शक नहीं दम में सैरे ला मकान दम में सैरे ला मकान मेरा के असीरा और है टूर और मेराज के टूर और मेराज के किससे से हो अपना जाना और है अपना जाना और है उनका बुलाना और है सल्लल्लाहु या रसूल वसल्लम अलैका या हबीब अल्लाह प्यारा मुसलमान भाईरो अल्लाह जा महबूब संभरी तैयार था गुस्ल फरमायो वुजू फरमायो ए लिबास बिहिश्त आकाऊं जन्नती पटको पंजे मथे मुबारक ते रखियाऊं पेरन मुबारकन में नाले नु जन्नत जू पाताऊं अगे ई हुस्न जा बेकरहा अज जो तैयार था महेशर तो फरमाए हुस्न बराबर हूरा चाहन अरबी असांजो आलिया वे सवगा खड़ी केड़ा बोकलला तब नूरी पोशाक रालिया मुझा साईं हजा अल्लाह से फरमाया जी मुझा रब करीब मुंह तुझे हुस्न जमाल थी 72,000 बशरी पर्दा वजा अज हिकड़ो पर्दो हटाए हिकड़ो पर्दो हटाए हिक पर्दो हटाई बाकी घणा रहा वाह जो स्कूल पढ़िया वेठा।
71,999 पर्दा बाकी रहे। हिकड़ो पर्दो हटायो, पर्दो जो हटियो हज़रत उस्मान तो फरमाया उन रात मेराज वाली रात मुंहिंजी अख खुली त ॾींहुं ॾिठुमि रोशन। उथण जी कोशिश कयमि, ग़ैबी आवाज़ आयो उस्मान रात बाकी आ, अॼु मुंहिंजे मुस्तफ़ा हिकु पर्दो हटायो, हिकड़ो पर्दो हटायो। प्यारा मुसलमान भाइरो, जॾहिं मुंहिंजा साईं वादी मक्का जे वेझो विया 70,000 मलाइकनि जे हथनि में रोशन ॾिया। आला हज़रत साईं रहमतुल्लाह अलैह एक रवायत आनी इरशाद फरमायो कि बुझ गई जिसके आगे सभी मशअले, शम्मा वो लेके आया हमारा नबी। अदा 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 नीह में तारा हूंदा, सितारा अला चवनि था हूंदा आहिनि पर ज़ाहिर कोन्हे, छाजे करे जो सिज जी एॾी रोशनी आहे जंहिंमें हू ढकिजी था त ॾिया ॿरिया पे, पर जॾहिं साईं आयो त सभिनी जी रोशनी मुतकम। मलाइकनि इस्तक़बाल कयो, वलियनि इस्तक़बाल कयो। साईं जॾहिं इहो मंज़र ॾिठो त मदीने जे मीर जे अखियुनि में लुड़क भरिजी आया। अल्लाह से फरमाया मुंहिंजा महबूब अॼु रोअण वारी रात आहे का न, ख़ुशी जी रात तव्हांजे चेहरे में अखियुनि में पानी ज़ाहिर जो। अर्ज़ कयाई मुंहिंजा रब अॼु मूंखे अम्मा याद आई आ, अॼु मूंखे मुंहिंजो बाबो याद आयो आ। अम्मा जे बतन में हुयोसि 7 महीनो हो त बाबो मिसाल करे वियो। वरी जॾहिं दुनिया में आयोसि थोरे अरसे खां पोइ अम्मा बि छॾे वई, मां यतीम मके में रहिजी वियुसि। तायूं मुंहिंजे घर पार कोन आयूं त हितां असांखे छा मिलंदो, तायूं बि मोह मटे वयूं। मुंहिंजा रब अॼु तुंहिंजे महिरबानी ते अखियुनि में लुड़क आया आहिनि त वाह मुंहिंजा रब तो हिकिड़े यतीम खे किथां खां किथे पहुचायो आहे। अॼु अम्मा हुजे हा मूंखे ॾिसे हा हिन हाल में त चवे हा सुभान अल्लाह, बाबो ॾिसे हा चवे हा सुभान अल्लाह। न अम्मा न बाबो आ, न दोस्त अहबाब न मके वारा, ये पाण वटि को घोट थींदो आहे उनखे घोड़े ते चाढ़े घुमाईंदा आहिनि, जंहिंखे सरगस्त या सरगस्त हार नवा कपड़ा सिंगार। पोइ अम्मा किथां नज़र पे सुभान अल्लाह, बाबो ॾिसे सुभान अल्लाह, भेणू हायर सुभान अल्लाह। अल्लाह ताला जी ज़ात बरकत फरमायो मुंहिंजा महबूब असा अय्यबा सकर रब्बुक मकाम महमूदा। क़यामत जे ॾियारे मकाम महमूद विहारे तुंहिंजी अमड़ खे तुंहिंजे बाबे खे मां तुंहिंजी शान ॾेखारी। अॼु दावत मुंहिंजी आहे, अॼु तूं मेहमान ई मां मेज़बान। वाह घोड़े ते चढ़ी वागू वराए केर थो, घोट के अजे आसमान ते घुराए केर थो। वाह घोड़े ते चढ़ी भागू वराए केर थो।
थो दावत करे अज दावत मुंदिया सवारी ते सवार थो त मां चवां थो को चवे या न चवे को सुभान अल्लाह चवे या न चवे।